सिलसिले खे अॻियां वधाईंदे आऊं गुज़ारिश कंदुसि साईं तौला शाह बुखारी साहिबनि खे त उहे अचनि अॼोके प्रोग्राम जे हवाले सां ॻाल्हाइनि। साईं तौला शाह बुखारी साहिब। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला खैरिल खल्क़ि मुहम्मद व आलिहि तय्यिबीन ताहिरीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद। सामू वेठल हिन क़ौम जा बाशऊर फर्द अफराद ऐं मथे वेठल सभु मुअज़्ज़िज़ीन, सभु पहिरीं त तव्हांजी महिरबानी जे तव्हां आकाश जे चवण ते कही करे आया हो। हक़ीक़त ॼाण तो साईं मनोज भाई त इलाही ॻाल्हियूं करे वियो आहे। मूंखे आकाश सां मुलाक़ात जो पहिरीं मौक़ो आहे, सो जीअं फ़ोन कई त मूं चयो अलाह ख़ैर करे त भाई तूं जहिड़ा कपिड़ा उधारा वरिता त उन फ़ोन कयो आहे। पोइ चई त न उहो आकाश आहे ऐं मूंखे दीवान नासिर असां चुकायो आहे तमामु बहितरीन। ऐं फ़क़ति जस ॾींदुसि लख दफ़ा आकाश के, पर उन सां गॾोगॾु जेका ईस्ट कम्युनिकेशन हैदराबाद जे किताब छपायो आहे उन खे बि जसो हुजे, छो त इहे कुझु प्राइवेट इदारा तमामु सुठा आहिनि जेके इलाही शयूं असांजे लाइ करे रहिया आहिनि। वधि में वधि ॿ अकेडमिक प्रोग्राम्स वरी कॉन्फ्रेंस तव्हांजा छो त पहिरीं तमामु थी चुका। पहिरीं ॻाल्हि इहा त कुझु दोस्त ॻाल्हाए पिया आहिनि त असां वटि पढ़ाईअ जो जेको ग़लति घटि पियो थिए, ख़तमु पियो थिए, ऐं इंतिहाई इज़त ऐं एतिराम सां चवंदुसि त न उहो वधे। उनजो सबबु उनजो इहो आहे त कंहिं ज़माने में छठे में हिकिड़ो किताब हिकिड़ो वीचारो ख़ताब कंदो लिखंदो, वधि में वधि 2 4 5 नुस्ख़ा हूंदा जंहिंखे अॼु असीं ॻोल्हियूं पिया। पर हिन वक़्तु हिकिड़ो इदारो 1000 नुस्ख़ा जेके छठे मुख़्तलिफ़ जायुनि ते ॻोल्हियो। इन जो मतिलबु इहो आहे त असां वटि तमामु घणियूं लाइब्रेरियूं आहिनि, पढ़ण वारा तमामु घणा आहिनि। ॿी शइ इहा आहे त असां वटि हाणे PDF अची वियो आहे। हाणे रुॻो लाइब्रेरी में कोन्हे, PDF नज़र ते ख़ुदि हिकिड़ी ॿी दुनिया आहे। PDF जेका आहे उहा मुख़्तलिफ़ माण्हुनि वटि वञे पई ऐं जेके माण्हू 1000 किताब छपाइनि था ओड़ी 1000 किताब वरी तव्हांजा नेट ते था अची वञनि। माना हाणे तव्हां वटि जो हिकिड़ो नुस्ख़ो अचे थो घटि में घटि 2000 माण्हू जेके आहिनि उन उहो तव्हांजा नुस्ख़ा अची विया आहिनि। हा, उन जी लेवल कहिड़ी आहे, माण्हू कीअं था उन खे वठनि पढ़नि, उहो आवाम जे उनखे कैच करे। ॿी शइ अहिड़ो इलाइक़ो आहे तर आहे जेको इल्मी ऐं अदबी तर रहियो आहे। ऐं जेकॾहिं पाण इन्हनि सभिनी शयुनि खे वठूं त असांखे ख़बर पवंदी त आऊं इंतिहाई इज़त ऐं एतिराम सां मुंहिंजी हिकिड़ी हले पई त हीअ बनवास आहे। ऐं इन इल्मी बनवास चवंदो आहे त को माण्हू 12 सालनि ताईं जेको आहे न जुस्तजू करे या इल्मी बनवास आहे जेका वीचारे राम घटी हुई। सो उन ई इल्मी बनवास में आऊं हींअर वक़्तु नूं होथियाणी ते हिकिड़ी तहक़ीक़ पियो कयां ऐं ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि इहा आहे त जेको 1432 में शख़्स आयो आहे उन जी शाइरी जा घटि में न घटि त मूं वटि 15 खां 16 बैत हिन वक़्त ताईं अची चुका आहिनि। छो त पहिरीं असीं चवंदा कादर अवल शाइर आहे, हाणे इन किताब जे छपण खां पोइ असीं इहा दावा करे सघंदासीं त मडियारीअ जो सिंध जे अदब जो पहिरियों शाइर आहे जंहिंजा घटि में घटि 15 जेके आहिनि बैत असीं उन धरतीअ जा भाग धणिजे ऐं वधीक लाइव कोन्हनि ॻाल्हाइण जे लाइ त इलाही शयूं आहिनि। ऐं तव्हां बिल्कुलु सही ॻाल्हि कई आहे त साईं असांजा इदारा बिल्कुलु ईअं ई आहिनि जीअं तव्हां चयो आहे, को बि शक कोन्हे। असांखे तस्लीम करणु घुरिजे ऐं इनखे तस्लीम कजे त असांजे माण्हुनि में भाग कोन्हे, असांजा माण्हू बि ईअं आहिनि ऐं असांजा इदारा बि ईअं आहिनि। असांजो माण्हू इदारे जेकॾहिं तव्हां ॾिसंदो त हींअर असांजो राजपथ साहिब कदीर राजपथ उन मटियारीअ जे जेके पुराणा किताब आहिनि उन्हनि जी हिकिड़ी कई आहे जमा कयो आहे जेको आर्काइव डिपार्टमेंट वारनि छापियो। मूंखे हैरत लॻी त घटि में घटि 1000 किताब अहिड़ा आहिनि जेके अॼु जिते असीं उन्हनि खे टच बि नयूं करे सघिया, जिन में घणा तरह किताब अहिड़ा आहिनि जेके मटियारी उन जे अतराफ़ जे माण्हुनि जे बारे में जेके किताब फारसी में हूंदा हुआ। ऐं सिर्फ़ु साईं आसूराम मजलिस हिन हिकिड़ी जेको 123 ते आहे उन गज़ल जा 2 टे बैत तव्हांखे ॿुधाए ऐं जाइ वठंदुसि।
दुनिया जो झरण वॾो मुश्किल वाद वंगीअ वलण वॾो मुश्किल थिए हिदायत करण ॿियनि सवली थिए हिदायत करण ॿियनि सवली पाण पंहिंजो कलण वॾो मुश्किल पढ़ण डूंघे खे थो चवे ट डूंघो लफ़्ज़ जेके आहिनि त उहे ॾाढा ख़ुशि पढ़ण डूंघे खे थो चवे ट डूंघो डूंघ पंहिंजा टलण वॾो मुश्किल हमदर्दी तव्हां सभिनी दोस्तनि जो ऐं ख़ुशूस सिंधी अदबी संगत जेका तमामु सुठो कमु पई करे नो डाउट कि असांजे जेके ॿिया आहिनि सिंध जा प्राइवेट जेके अॼु माण्हू आहिनि या जेके हलनि पियो उनखे सिंधी अदबी संगत ऐं सम्झंदो थो आहे सिंधी अदबी संगत आहे कास आहे जेके शाइरी ते ऐं हिननि अदबी ॻाल्हियुनि ते तमामु सुठो कमु पई करे नफ़क़त हिते हाल आहे पर ॿियनि इलाइक़नि में बि उन्हनि खे बि जस ॾींदुसि त हुननि हेॾो वॾो कमु कयो आहे महिरबानी लख महिरबानी साईं अताउल्लाह शाह बुखारी साहब।